अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम सरी अदबी नशस्त में अवां सभिनि खे भलीकार। अदब हिकु अहिड़ो ताक़तवर हथियार आहे जंहिंजे ज़रिए रियासतुनि खे ऐं वॾनि वॾनि बादशाहनि खे बि चैलेंज कयो वेंदो आहे ऐं इहा सघ फ़क़ति अदब खे हूंदी आहे त हू उन कलम जो इस्तेमालु कीअं करे थो। पर ईअं बि नाहे हूंदो त तव्हांजो कलम हिकिड़ियूं ॻाल्हियूं लिखे ऐं तव्हांजा कम वरी ॿिया हुजनि, त इन जे करे तव्हांजो जहिड़ो किरदारु हुजे त तव्हांजो वरी कलम बि उहो ई हुजे। अॼु पाण जंहिं हिन हमसरी अदबी नशस्त में महिमान खे मदऊ कयो आहे उहो कहाणीकार बि आहे, नौजवान नावल निगार बि आहे ऐं गॾोगॾु हू मुस्लिम साइंस कॉलेज में हींअर लेक्चरर तौरु सिंधी डिपार्टमेंट में पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। महिमान जो तारुफ़ आहे मोहतरम अख्तर हफ़ीज़ साहब। सो अख्तर जे अॼु किताब जंहिंसां पाण हाज़िर थिया आहियूं उनजो उनवान आहे वालार। सो ही किताब आहे अफ़साननि जो। सो पाण अॼु अफ़साननि ते अख्तर सां ख़ूब गुफ़्तगू कंदासीं ऐं जेको हिन किताब जो टाइटल ई आहे वालार, त पहिरीं मां चाहियां थो त हिन वालार कहाणीअ ते ई पाण ॻाल्हायूं ऐं इन खां ई शुरूआति कयूं। पहिरीं त अख्तर खे भलीकार कंदासीं ऐं तमामु घणी महिरबानी त उन्हनि असांखे वरी वक़्तु ॾिनो। सो हाणे हिन कहाणीअ जो जेको प्लॉट आहे उहो असां सभिनीनि खे ख़बर आहे, ख़ासि करे सिंध जो माण्हू इन ॻाल्हि खां त बाख़बर आहे। उहो कारपोरेट फार्मिंग ताज़ो ई असां ॾिसे चुका आहियूं। सो चयो वेंदो आहे त उहो अदब कंहिं कम जो न आहे जेको पंहिंजे समाज सां, पंहिंजे माण्हुनि सां ऐं पंहिंजे आस पास थींदड़ वार्ताउनि खे डिपिक्ट नथो करे, उन्हनि जी निशानदेही नथो करे। पर ॾिसंदो त अख्तर इन कारपोरेट फार्मिंग खे हिन वालार कहाणीअ में आणे हिकु नई दुनिया तख़लीक़ कई आहे। हिन जो कुझु कहाणीअ जो किसो ईअं शुरू थिए थो त हिकिड़ो हारी आहे, उनखे बूट नज़र अचनि था ऐं हू ॾाढो सुठे नमूने सां मोचीअ खां बूट तयारु कराए अचे थो खणी ऐं हू पहिरें ॾींहं ते जॾहिं पाए थो त हुनखे फिट अचनि था। उन खां पोइ उहे उन्हनि जी साइज़ वधंदी एतिरी वॾी थी वञे थी ऐं उहे एतिरी वालार करे विझनि था, हर हंधि पंहिंजो पखेड़ करे छॾनि था जो हुन हारीअ खे ख़ौफ़ थियणु लॻे थो ऐं हू जूता उछले अचे थो। ऐं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो अचे थो जॾहिं हू उन बूटनि खे वञी ॾिसे थो राति जो त हुनखे सिर्फ़ु उहे बूट ई नज़र अचनि था ऐं ज़मीन ते उन्हनि वालार करे छॾी आहे। सो हाणे अख्तर खां पुछंदासीं त इन कहाणीअ जो ख़्यालु, इन अफ़साने जो ख़्यालु कीअं आयो ऐं हीअ कीअं तमसील हिननि बूटनि जी उनखे नज़र आई। असल में कहाणियूं त आहिनि ई ख़्याल जो नालो, ऐं जॾहिं को ख़्यालु जनम वठे थो त ख़्यालु माण्हू खे कॾहिं कॾहिं मुशाहिदो कंदे बि अची वेंदो आहे, कॾहिं कॾहिं का अहिड़ी तस्वीर ॾिसी बि अची वेंदो आहे, कॾहिं को वीडियो या को क्लिप ॾिसी बि अची वेंदो आहे, कॾहिं को कार्टून कैरिकेचर आहे तॾहिं जॾहिं असीं ॾिसूं था तॾहिं बि अची वेंदो आहे। वालार जो ख़्यालु बि मूंखे ईअं ई आयो, हिकिड़ो कैरिकेचर हो बूटनि जो, उहो मूं ॾिठो त उन खां मुतासिर थियसि ऐं पोइ उन ख़्याल खे पचाईंदे पचाईंदे हिकिड़ी कहाणी जेका हुई उहा मुंहिंजे ज़हन में उन जनम वरितो। पोइ मूं सोचियो त छो न हिकिड़ी अहिड़ी कहाणी लिखिजे जेका पंहिंजी धरती जी हुजे, पंहिंजनि माण्हुनि जी हुजे ऐं उन मसइले सां वाॻियल हुजे जंहिं मसइले खे सिंधी क़ौम जेको आहे मुंहुं ॾेई रही आहे। त पोइ मूं सोचियो त हिकिड़ी अलामती ऐं सिंबॉलिक जेका हिकिड़ी शइ लिखिजे जंहिंमें असीं बहसियत हिकिड़े कहाणीकार तौरु आउं पंहिंजी ॻाल्हि बि करे वञा ऐं माण्हुनि जो जेको सॼो ॾुख सूर दर्द आहे जेको सो उनखे बयानु कजे। त पोइ उतां मूंखे इहो ख़्यालु आयो इन वालार कहाणी जो। ऐं जॾहिं मूं इहा कहाणी लिखी पूरी कई त पोइ आउं उनवान में मुंझी पियो हुअसि त कहिड़ो उनवान ॾिजे। पोइ उनवान जे हवाले सां हणवट करे नेठि उन जो उनवान जेको आहे इहो वालार रखियमि ऐं हीअ हिकिड़ी अलामती कहाणी आहे। ऐं अच्छा, जे हिन जो उनवान कारपोरेट फार्मिंग रखियो वञे त अलामत मिटिजी वञे त आउं सम्झां थो उहो पोइ एॾो नालो ध्यानु छिकाईंदड़ न हुजे हा, उहो पोइ हिकिड़े कंहिं आर्टिकल जो टाइटल जेकॾहिं तव्हां चओ न उहो थी वञे हा। ऐं कारपोरेट फार्मिंग जेका आहे उहा त हुई हिकिड़ो फिनामिना असां वटि आहे, पर जॾहिं तव्हां कहाणी जी सूरत में का शइ लिखो था त घटि में घटि आउं सम्झां थो उनजो उनवान या उनजो नालो एॾो तख़लीक़ी हुजणु घुरिजे। त इन करे मूं इन जो नालो वालार रखियो ऐं इन में तव्हांखे थोरो मिड़ई जादुई हक़ीक़त निगारी जो किथे किथे को हल्को फुल्को एलिमेंट या आंसर नज़र ईंदो, पर हू मजमूई तौर ते थुले लेखे ही कहाणी सॼी अलामती आहे। ऐं उन में के जुमिला जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त उन्हनि जो तव्हांखे जॾहिं पढ़णु वक़्तु ख़बर पवंदी त हीउ कहिड़े पस मंज़र में जुमिलो मूं लिखियो आहे या का अहिड़ी सिट बयानु कई अथमि
त उहा उन जो तारीख़ी हवालो बि तव्हांखे थी सघे थो जेकॾहिं को मुतालियाती माण्हू आहे त उनखे ख़बर पइजी वेंदी त हीअ मूं कहिड़े पेराए में कई आहे। त उन ई हवाले सां ही मुंहिंजी कहाणी लिखियलु आहे वालार। ऐं वालार में इहो ई आहे त हारी जेको आहे कीअं पंहिंजी ज़मीन तां हथु खणी थो वञे या बेज़मीन थी थो वञे ऐं कीअं बूट जेके आहिनि क़ाबिज़ थी था वञनि। ही सॼो उन अच्छा बूट जेके आहिनि उहे इहा तमसील बूट असल में जेका आहे उहा सम्झो त हिकिड़ी सॼी दुनिया में जीअं मिसाल तौर परमारी क़ुवतूं आहिनि, एक्सप्लॉइटेशन जेके थींदियूं आहिनि या एक्सप्लॉइटेशन्स कयूं वञनि थियूं। ऐं वालार बि जेको आहे उहा रुॻा ज़मीन जी वालार न आहे, उहा ज़हन जी वालार थींदी आहे। हिकिड़ी एक्सप्लॉइटेशन थींदी आहे ज़हन जी थींदी आहे। ऐं ईअं ई जेको आहे जेको ही इस्तमारियत जंहिंखे असीं चऊं था त उहा रुॻो तव्हां जेके प्लाट जी कंहिं ज़मीन जे टुकड़े जी न आहे, पर इहो क़ौमुनि ते ज़हनी तौर मड़ी वेंदी आहे, इंपीरियलिज़म आहे। पोइ जॾहिं उहे क़ौमूं उन खे ज़हनी तौर क़बूल कनि थियूं त उन्हनि जे लाइ पोइ इहा हिकिड़ी सुठी शइ थी वञे त उहा केरु असां ते क़ाबिज़ आहे त बसि ठीकु आहे, हाकिम थी वियो, असांजो भलो माण्हू आहे, फर्स्ट क्लास आहे, रोड रस्ता ठाहे पियो ॾे, स्कूल हलनि पिया, अस्पताल में डॉक्टर मौजूदु आहिनि, इलाजु हले पियो मरीज़नि जो। पर उन जे पुठियां जेके हू मामला करे थो उन्हनि खे हिकिड़ो आम माण्हू नथो ॾिसी सघे। उनखे ॾिसण जे लाइ वरी ओड़ो विजन खपे, ओड़ी साञा खपे। त ही जेको बूटनि जी जेका ॻाल्हि आहे हिन कहाणी में कयल, उहा मजमूई तौर ते सॼी दुनिया में उन्हनि क़ुवतुनि जी निशानदेही पावर्स जेके आहिनि उन्हनि जी निशानदेही आहे त उहे कीअं असलूकनि माण्हुनि जूं धरतियूं खसीनि था, असलूकनि माण्हुनि जा हक़ कनि था, असलूकनि माण्हुनि ते ज़ुल्म कनि था, उन्हनि खां उन्हनि जो सभु कुझु खसे ऐं उन्हनि खे चवनि था असीं तव्हांजा मालिक आहियूं, असीं सभु कुझु आहियूं ऐं असीं तव्हांखे सुधारे सघूं था, असीं तव्हांखे बहितर करे सघूं था, सुठियूं शयूं ॾेई सघूं था। त ही सॼी उन पस मंज़र में लिखियल हिकिड़ी कहाणी आहे। जिते जिते मज़लूम तबिको आहे उते उते ज़ालिम तबिको मौजूदु आहे, जेको माण्हुनि खे ज़हनी तौर जिस्मानी तौर ग़ुलाम बणाइण जे लाइ के न कहिड़ा हथनाट करे थो। उहे ताक़त जी सूरत में बि थी सघनि था, उहे कंहिं ॿी मीडिया जे मीडियम ज़रिए बि थी सघनि था, माना उन्हनि जे लाइ को बि वसीलो थी सघे थो। त ही सॼो मूं उन खे ई हिकिड़ो अलामती तौर बूटनि खे पेश कयो आहे। सही, इहो ई हूंदो आहे फिक्शन जो, त तव्हां केतिरा आज़ादु हूंदा आहियो। मोहम्मद हनीफ़ कुरैशी जी जेकॾहिं अगरि तव्हां वीडियो क्लिप ॾिठी हुजे त उन में तव्हां ॾिसंदव त उन पंहिंजे एक्सप्लोडिंग मैंगोज़ वारे किताब जो तस्करो कयो ऐं उन्हनि ॿुधायो त जेसि ताईं उहो अंग्रेज़ी में हो तेसि ताईं कंहिंखे मसइलो कोन हो, ऐं जॾहिं उहो तर्जुमो थी आयो त तॾहिं उन ते तमामु घणियूं तजिया शुरू थिया ऐं उन्हनि ते बालार शुरू थी वई, ईअं सम्झो त। सो हाणे ही जेको इम्पीरियलिस्टिक पावर्स आहिनि उन्हनि खे अख़्तर ॾाढे क्रिएटिव अंदाज़ में पेश कयो आहे। अच्छा, हिन में ॿी हिकिड़ी कहाणी आहे पोपरी जे उनवान सां। हाणे हिन में उन ॿिए एस्पेक्ट ते बाद में था अचूं जेका मूंखे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि लॻी, उहा इहा आहे त अख़्तर हिन में जेको किरदारनि जा जेके डायलॉग्स आहिनि उन्हनि जो जेको डायलॉग डिलीवरी आहे उहा एॾी कमाल जी आहे जो हुननि जी जेका ॿोली आहे जहिड़े नमूने जी उहा ई रखियलु आहे। उन में का मिसाल, हाणे ताज़ो मिसाल असां पाण हर वक़्तु चवंदा रहंदा आहियूं, यूनिवर्सिटी असां पढ़िया लिखिया माण्हू चवंदा आहियूं, पर जेके असांजूं अमड़ियूं, जेके असांजो हिकिड़ो इलिटरेट क्लास आहे, उहे कॾहिं बि यूनिवर्सिटी न चवंदा आहिनि, उहे यूनिवर्सिटी चवंदा आहिनि। सो उहो जॾहिं असां लिखंदा आहियूं त उहो लिखण में कॾहिं कॾहिं असां वरी साॻियो यूनिवर्सिटी करे वेंदा आहियूं। सो हिन में जॾहिं तव्हां कहाणी पोपरीअ में पढ़ंदव त हिन में जीअं ॿोली किरदारनि जी जीअं आहे उअं ई रखी आहे। त इहो अख़्तर खां पुछंदासीं त इहो कीअं ख़्यालु आयो? असल में जॾहिं हिकिड़ो कहाणीकार कहाणी लिखे थो त सम्झां थो किरदार ॿोली पाण सां खणी ईंदो आहे। उहो खणी इन करे ईंदो आहे जो किरदार हूंदी आहे उन जी जेका नुमाइंदगी जेका हूंदी आहे उन जे इलाइक़े, उन जे समाज उथणी वेहणी सां हूंदी आहे। त ज़ाहिर आहे जेकॾहिं मिसाल तौर ॿारहाड़ी जो किरदारु जेकॾहिं पाण खणंदासीं त उहो शहरी लहजे में न ॻाल्हाईंदो। जेकॾहिं लेखक उन खे ईअं पेश करे थो त इहो उन जो ई हिकिड़ो नुक्स चइबो या उन जे लेखक जे मुशाहिदे खोट चइबी। अहिड़ी रीति जॾहिं ही त ज़ाहिर आहे हिकिड़े सिंध जे साहिली पट्टी जे हिकिड़े ॻोठ जी कहाणी आहे, त उते जेका बि ॿोली या लफ़्ज़, लहजा, मुहावरा जेके इस्तेमालु थियनि था
उहे मुंहिंजे लाइ उन्हनि खे ॻोल्हणु थोरो मसइलो हो, पर पोइ मूं उन ते कमु कयो। मूं किताब बि थोरा ॾिठा, कुझु माण्हुनि खां हुतां जे माण्हुनि सां राब्ते में हुअसि, तव्हां हिन शइ खे छा चवंदा आहियो, हीअ जेकॾहिं जुमिलो मूंखे चवणो हुजे त कीअं चवंदा आहियो, मतिलबु महिनत तलब कमु आहे। हा, त उन करे पोइ मूं उहो जेको किरदारनि जी ॿोली आहे उहा उतां वारी खणी आयुसि। मिसाल तौरु तव्हां इन में हिकिड़ो ॾिसो था, जॾहिं हू नंढो ॿारु हूंदो आहे, यादगिरी अचे थी हुनखे पंहिंजे पीउ जी, त हू ॿुधाए थो त उन वक़्तु हू पुसाण में जेको पुसाण, हाणे असल में पुसाण इहो आहे त जॾहिं तव्हां दरिया मां निकिरो था त सॼा कपिड़नि सूधो पुसियल हुजो, त इहो लफ़्ज़ असां वटि त न आहे, इहो उन ई साहिली पट्टी जेके ॻोठ जो लफ़्ज़ आहे। त ईअं ई अहिड़ा कई लफ़्ज़, कई मुहावरा, कई इस्तलाह जेके हुआ उहे मूं हिन कहाणी में शामिलु कया, त जीअं जेकॾहिं को कहाणी पढ़े त उनखे थोरो फितरी अंदाज़ लॻे, ऐं उहो उन्हनि जो लहजो जेको आहे उहो ओड़ो ई रखणु लाज़मी हो मुंहिंजे लाइ, त जीअं इहो ख़बर पवे उन्हनि खे त भाई हीअ जेका कहाणी आहे उनजो इलाइक़ो कहिड़ो आहे, सेटिंग कहिड़ी आहे, ऐं उहे किरदार जेके आहिनि कीअं था ॻाल्हाइनि, उन्हनि जी ॿोली में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं शामिलु आहिनि। त इन ते मूंखे थोरो कमु करिणो पियो, पर इहा हिकिड़ी कहाणीकार लाइ इहा हिकिड़ी लाज़मी शइ आहे त जॾहिं तव्हां किरदारनि खे उहा ई ॿोली ॾियो था जेका उन्हनि जी आहे, उन्हनि जे स्टेटस जे हवाले सां ऐं उन्हनि जे इलाइक़े जे हवाले सां, त इहो हिकिड़ी सुठी आउं सम्झां थो ॻाल्हि आहे हिकिड़े सुठे कहाणीकार लाइ, त घटि में घटि इहो किरदारनि सां इंसाफ़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां किरदारनि खे उन्हनि जी ॿोली में शयूं इज़हारायो था, उन्हनि जो इज़हार उन्हनि जे लहजे में करायो था, त उन्हनि जो फ्लेवर वधीक मज़ेदार थिए थो। त इन ई ॾस में जेको आहे मूं उहा ॿोली रखी आहे, हाणे उन में केतिरो कामयाबु वियो आहियां उहो वरी को सुठो इलाही मूंखे हिन में ॿुधायो त पॉज़िटिव वॾो ज़बरदस्त एस्पेक्ट इहो ई लॻो आहे। अच्छा, नसीम खरल जी कहाणी में तव्हां ॾिठो हूंदो त हू कॾहिं बि पूरे सभिनीनि कहाणियुनि में जिते बि सुबुह जो ज़िक्र अचे थो न, हू सुबुह थो लिखे, हू सुबुह नथो लिखे, हू सुबुह लिखंदो आहे, त ईअं माना ॿोलीअ जो इहो। अच्छा, ॿियो इन साॻी पोपड़ी कहाणीअ में ही जीअं हाणे असां कारपोरेट फार्मिंग जो ज़िक्र कयोसीं, ही कहाणी बि असां मिसाल कुझु माण्हू जेके आहिनि उहे शायदि थी सघे दरिया करे सम्झंदा हुजनि, पर दरिया जेको आहे उहो जीवत आहे, माण्हुनि जी ज़िंदगी आहे, माण्हू उनखे पंहिंजे ईअं सम्झो त साह खां वधीक अज़ीज़ सम्झनि था, त हीअ पोपड़ी कहाणी बि इन पर्सपेक्टिव में लिखियलु आहे। सो इहो अख़्तर खां पुछंदासीं त इहो बि शायदि थी सघे थो त इहो हितां ई ख़्यालु आयो हुजे। दरिया सां त हू सॼी सिंध वासियुनि जी हिकिड़ी उनसियत आहे, ऐं उन असां वटि दरिया रुगो दरिया न आहे, असां वटि दरिया हिकिड़ो सम्झो त जीअरो जाॻंदो वजूदु आहे, ऐं असीं उनखे पंहिंजे घर जो भाती सम्झूं था सभई सिंधी जेके आहियूं, ऐं दरिया सां पोइ लाॻापियल किस्सा कहाणियूं ऐं जेके आखाणियूं आहिनि उहे असीं नंढपण खां ॿुधंदा पिया अचूं। इन करे जॾहिं ही मसइलो जेको असां वटि पाणी जो मसइलो थियो, ऐं उन खां पोइ उन मसइले जे करे या पाणी जी खोट जे करे जेके ॿिया मसइला जनम वठणु लॻा, त उन में सभ खां वॾो मसइलो माण्हुनि जो उतां लॻ पलाण करणु हो। माण्हुनि जा फसल कोन पिया थिया, जिते कंहिं ज़माने में ज़ैतूननि जा बाग हूंदा हुआ, सुठा मेवा थींदा हुआ, चांवर थींदो हो, या ॿियूं जिन खुदि जेको पाणी हो, जेको जर वारो उहो खारो थी वियो। त इन करे जॾहिं मूं इहे शयूं ॾिठियूं, पोइ वरी हिकिड़ी सियासी तौरु मुहिम हली त बाबा डैम अॾिया वञनि, ऐं केनाल जो इशू आयो, या डैमनि जे लाइ फंड रेज़िंग जेका थी, या चंदो गॾु थियण जे लाइ बाक़ाइदा जज साहिबान जेके मैदान में लही आया, त पोइ उन वक़्तु मूंखे हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न हिकिड़ी अहिड़ी आइडिया ते कमु कजे, या अहिड़ी कहाणी लिखिजे जेका जंहिंमें बज़ाहिर त माण्हुनि जो ॾुख सूर हुजे, पर असुल दर्द उहो दरिया जो हुजे। त उन दरिया खे नुक़्तो बणाए या उन दरिया खे मर्कज़ बणाए पोइ मूं इहा कहाणी लिखी, ऐं इन में तव्हांखे इहे शयूं नज़र ईंदियूं त इन ई कहाणी में पोइ कीअं जेको सो उन छोकिरी जो रेप थिए थो, ऐं पोइ उहो रेप जो केस लोढ़ण जे लाइ वरी बि उनखां पैसा वरिता वञनि था, उहो अदालत पैसा वठे थी उनखां, पर तंहिं हूंदे बि उन छोकिरी जी माउ जेका आहे उहो जज जे साम्हूं सीनू साहिब बीहे थी, ऐं पोइ जेको उनजो रद्द अमल हूंदो आहे उहो बि इन कहाणी में मौजूदु आहे, जिते मूं कहाणी जी पुॼाणी कई आहे। पर इन जो बि कहाणी जो आइडिया मूंखे जेको आहे उहो दरिया जी सूरत हाल
साहिली पट्टी में रहंदड़ माण्हुनि जा ॾुख सूर ॾिसी जेको सो आयो ऐं पोइ मूं सोचियो त इन खे अहिड़े अंदाज़ सां लिखी वञे जो इहो हिकिड़ो थोरो मज़ामत जो उन में अंसर शामिल हुजे ऐं ॿियो इहो त दरिया सां लाॻापियल जॾहिं उहो ओज वारो दौरु हो जॾहिं उहो सुनहरी दौरु जंहिंखे असीं चऊं उहो कीअं हो त उहो बि मूं हिन कहाणी में बयानु कयो आहे त जीअं माण्हुनि खे अंदाज़ो थिए त असांजो दरिया जॾहिं वही ईंदो आहे त उहो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आबाद कंदो सैराब कंदो वेंदो आहे। असल में ॾिसो न दरिया रुगो पाणी जो वहिकिरो न आहे पर उहो लखे करोड़े माण्हुनि जे लाइ ज़िंदगी आहे न फ़क़ति माण्हुनि लाइ पर उन सां गॾु जेका नज़र न ईंदड़ आबी जीवत आहे उन्हनि जो ठीकु आहे त उन्हनि खे बि उहो पाले थो। पोइ उन हिसाब सां जेको आहे इहा मूं कहाणी लिखी हुई ऐं उन में मूं कोशिशि इहा कई त दरिया जे साहिली पट्टी ते रहंदड़ माण्हुनि जी तकलीफ़ुनि खे आउं बयानु करे सघां। अच्छा, तव्हां हिन में जज जो ज़िक्र कयो ऐं पैसा वठी, हिन में हिकिड़ी कहाणी आहे, मूंखे हुनजो यादि उनवान विसरे थो। उन में जज जेको आहे त इहो चवंदो आहे त डैम जे लाइ फंड अगरि तो जमा कराईंदे त पोइ तोखे छॾे ॾींदासीं। उहा इहा ई कहाणी आहे। हा, उन जो माना सेकंड लास्ट सीन आहे इन कहाणी। अच्छा, इहो तव्हां छा था सम्झो जेकॾहिं अगरि हिनखे रियलिटी बेस्ड वठूं त इहो ईअं को जज वर्डिक्ट ॾेई सघे थो? ॾिसो न, अफ़साने में इहा ई त गुंजाइश आहे त तव्हां हक़ीक़त ऐं अफ़साने में इहो ई आहे तव्हांखे उहा लीक जेका आहिनि उहा एतिरी सन्ही हूंदी आहे जो तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो त हाणे हीअ जेका ॻाल्हि लिखी आहे इहा हक़ीक़त आहे या हीअ अफ़सानवी आहे। इहो ई कमाल आहे हिकिड़े अफ़साना निगार जो त हू पंहिंजे उन हुनर पंहिंजी कला वसीले अहिड़ी ॻाल्हि लिखी वेंदो आहे जो पढ़ंदड़ जज न करे सघंदो त वाकई ही ईअं थियो हूंदो, थी सघे थो ईअं थियो बि हुजे। त इहो ई शइ मूंखे इहो वर्डिक्ट न आयो सम्झ में जज जो। हा, थी सघे थो सम्झ न अचे पर हाणे जीअं अफ़साने में घणी गुंजाइश मौजूदु हूंदी आहे, असीं कई अहिड़ियूं शयूं ॾेई सघंदा आहियूं जेके असीं हक़ीक़त में उन्हनि खे नथा बयानु करे सघूं। अच्छा, हिन में हिकिड़ी ॿी कहाणी बि आहे चोड़ियल जे नाले सां, ॾाढी पावरफुल कहाणी आहे। हिन में हिकिड़ो जॾहिं क्लाइमेक्स अचे थो, हुन खां क्लाइमेक्स खां अॻु में थोरी हिकिड़ी लाइन आहे, उहो अख़्तर खे मूं ऑफ द कैमरा बि इहा ॻाल्हि चई। जेकॾहिं अगरि असां उहा लाइन हटाए छॾियूं हिन कहाणीअ मां त शायदि पढ़ंदड़ अञा परेशान थींदो त हिन जो क्लाइमेक्स आख़िर निकिरणो छा आहे, हिन जो आख़िर अंत थींदो किथे। सो उहा हिकिड़ी सिट मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो ऐं पोइ अख़्तर खां पुछंदासीं त इहा अगरि वाकई जेकॾहिं अगरि सिट हटाइजे हिन जो हुजणु लाज़मी आहे या न। हाणे सिट कुझु इन तरह आहे त उहा सम्झी वई त वॾी भेण लाइ वरितल का बि शइ कुझु वक़्त खां पोइ हुनजी आख़िर थी वेंदी। सो इहो हाणे अख़्तर खां पुछंदासीं इन सिट सां वाकई ईअं थिए थो त नज़र अचे थो त क्लाइमेक्स आख़िर इहो ई निकिरणो आहे। ॾिसो न, इहो त पढ़ंदड़ ते आहे, पढ़ंदड़ केरु आहे तव्हांजो, पढ़ंदड़ कहिड़ो आहे। हिकिड़ा पढ़ंदड़ आहिनि सफ़ा पैसिव क़िस्म जा, बिलो एवरेज हूंदा आहिनि। हिकिड़ा पढ़ंदड़ हूंदा आहिनि जेके तव्हां जॾहिं उहो कहाणी पढ़नि था त उहो उनजी शुरू खां वठी आख़िर ताईं उन्हनि सभिनी नुक़्तनि खे बारीक बीनियुनि खे सम्झण जी सलाहियत रखनि था। आउं सम्झां थो त ज़रूरी न आहे त इन कहाणी पढ़ण खां पोइ जीअं तव्हां उनखे महसूसु कयो आहे हर पढ़ंदड़ उनखे ईअं ई वठे ऐं उनखे ईअं ई जज करे। त हीअ कहाणी असल में आहे हिकिड़े सुञाणप जे बहिरान ते आहे, आइडेंटिटी क्राइसिस आहे जेको उन ते आहे। वो छोकिरी आहे, उनखे सॼी ज़िंदगी सभु कुझु पंहिंजो न आहे मिलियो, ओभर मिली आहे उनखे कपिड़ा इस्तेमालु थियल मिलनि था, जूता बि इस्तेमालु थियल मिलनि था। ईअं ई पोइ आख़िर में हमसफ़र मिले थो उनखे, उहो बि वॾी भेण जो ई मुड़ुसु आहे, छो त हू गुज़ारे थी वञे। त हीअ उन में उन छोकिरी जो पंहिंजो कुझु बि न आहे, मतिलबु उनजी ज़िंदगी आहे जहिड़ी न आहे। त हीअ उन ई लाड़े ते मूं लिखी आहे त इंसान जॾहिं मिसाल तौरु वजूद वठे थो त उनजी पंहिंजी हिकिड़ी हैसियत जेका आहे उहा समाज में घर भाती तौरु हुजणु घुरिजे, उहा हुनजी ज़िंदगी में नथी रहे। ऐं इन करे जेको आहे हू सॼी ज़िंदगी हिकिड़ी डिप्रेस ऐं मुंझारनि में वरितल जेको सो किरदार तौरु ज़िंदगी गुज़ारे थी। जॾहिं आख़िर में जॾहिं हुनजी शादी थिए थी ऐं पोइ आख़िर में इन कहाणी में जेको मूं जुमिलो ॾिनो आहे त
बाक़ी शयुनि वांगुरु हुनखे मुड़ुस बि जेको आहे उहो जोड़ियल मिले थो। सही न पंहिंजे घाणे टे में कहाणी ॾाढी पावरफुल आहे। उन में जेका क्रिएटिविटी आहे अख़्तर जी उहा इहा आहे त किथे बि पंहिंजे वॾी भेण जो ज़िक्र कोन थो अचे ऐं उनखे जेका प्रेगनेंसी थिए थी उनजो बि तज़किरो कोन थो अचे। आख़िर में हिकिड़ी लाइन में माना इहो तज़किरो करे ऐं अख़्तर इहो कमु करे थो वञे। इहा साॻी शइ जेका आहे हेमिंगवे इहा टेक्निक इस्तेमालु कंदो हुयो। हुनजो जेको अ फेयरवेल टू द आर्म्स किताबु आहे हुन में उहो पंहिंजी महबूबा खे हिकिड़ी लाइन में मारे थो छॾे। एॾी हुन सां मोहबत, एॾी हुन सां रग़बत, चवे थो त व्हेन आई एंटर्ड इन द रूम शी वाज डाइड। इन हिकिड़ी सिट में उते ई वरी चार्ल्स डिकिंस जेको उहो किरदार खे मारण जे लाइ वॉल्यूम्स या वॉल्यूम्स लिखंदो हो। सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे। ऐं अख़्तर में बि इहो आहे कमाल त उहो हिकिड़ी लाइन में कीअं अचे सॼी कहाणीअ जो अंत आणे थो छॾे। अच्छा, हिन में ॿी हिकिड़ी कहाणी आहे जेका हिकिड़ी आहे ई कहाणीकार ते। उन कहाणीकार ते हिकिड़ो किरदारु अख़्तर तख़लीक़ करे थो ऐं उहो हुन ते डिक्टेटरशिप थो हलाए त तोखे जीअं मां चवां थो उहे जेको आहे किरदार खे घड़। सो इहो हिकिड़ो ईअं सम्झो त राइटर्स ब्लॉक आहे या इहो अख़्तर खे किथां ख़्यालु आयो। सो इहो बि अख़्तर खां ॿुधंदासीं। इहो असल में इन कहाणी ते मूंखे घणो कमु करिणो पियो ऐं इतफ़ाक़ इहो आहे जीअं तव्हां इहो सुवालु कयो राइटर्स ब्लॉक वारो, ऐं इतफ़ाक़ सां इन कहाणी लिखण दौरान आउं पाण राइटर्स ब्लॉक जो शिकार थी वियोसि। वॾे अरसे ताईं मूं इहा हिकिड़ी हद ताईं कहाणी लिखी वरी छॾे ॾिनी। मूंखे सम्झ में कोन आयो त हाणे केॾांहुं हिन खे वठी वञा। त उन वक़्तु पोइ इहा कहाणी मूंखां बीह रही हुई उते ई। पोइ कुझु महीननि खां पोइ जॾहिं मूंखे वरी ख़्यालु आयो त हाणे हिनखे हीअं वधाइणु खपे त पोइ उन खां पोइ इन कहाणी खे मूं वधायो। ऐं इहा आहे सॼी राइटर्स ब्लॉक वारे ई लिटरेरी एस्टेब्लिशमेंट उन फॉर्मेट ते आहे। ऐं माण्हू जॾहिं घणो करे पंहिंजनि किरदारनि सां घणी लह विचड़ में ईंदो आहे या पंहिंजे अफ़साननि नाविलनि या जेके अहिड़े क़िस्म जूं शयूं उन्हनि खे घणो सवार कंदो आहे त पोइ नफ़्सियाती तौर ते उहे उन ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि शयूं। ऐं पोइ उन्हनि मां निकिरण जे लाइ हू के न के तरीक़ा ॻोल्हण जी मीडियम ॻोल्हींदो आहे। उहो मीडियम तव्हांजो कहाणी आहे। हा, त हिन कहाणी में बि जॾहिं हू किरदारु उनखे डिक्टेट करे थो या उनखे परेशान करे थो त हू पाण बि राइटर्स ब्लॉक जो शिकार नज़र अचे थो। ऐं उन खां पोइ तव्हां हिन जो एंड ताईं पढ़ियो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी किथे मुंहिंजी पुॼाणी कई आहे। पर राइटर्स ब्लॉक जेको जॾहिं माण्हू खे थिए थो, थी सघे थो घणनि खे न थींदो हुजे पर मूंखे कॾहिं कॾहिं थींदो आहे। एतिरी हद ताईं कोन थींदो आहे। के माण्हू सम्झंदा आहिनि त इहो हिकिड़ी अफ़सानवी ॻाल्हि आहे, राइटर्स ब्लॉक इज़ नथिंग, हुनजो हक़ीक़त सां को वास्तो कोन्हे। पर के लेखक पाण उहे पंहिंजनि इंटरव्यूज़ में हिन जो इज़हार कंदा आहिनि त असीं राइटर्स ब्लॉक जो शिकार थींदा आहियूं, पोइ असीं लिखणु छॾे ॾींदा आहियूं, पोइ असीं घुमण लाइ वेंदा आहियूं, एंटरटेनमेंट जो को वसीलो ॻोल्हींदा आहियूं, के ॿियूं शयूं कंदा आहियूं, पढ़ण बि छॾे ॾींदा आहियूं ऐं का न का अहिड़ी सरगर्मी कंदा आहियूं जेका लिखण जे अमल खां अलॻि हुजे। पोइ वरी उनखे वरी वापसि वरंदा आहिनि। त इहो राइटर ब्लॉक वारो तव्हां वटि इहो कीअं थियो? कॉन्सेप्ट किथां आयो? मिसाल तौर को अहिड़ो किरदारु आयो जंहिं तव्हांखे डिक्टेट करण जी कोशिशि कई? न, मूंखे असल में इहा कहाणी जेका हुई ईअं ई वेठो सां जॾहिं मूं चए पियो मूं ईअं ख़्यालु आयो त जेकॾहिं मिसाल तौरु कहाणी मां को किरदारु निकिरी अची कंहिंसां ॻाल्हाए त उहो कीअं ॻाल्हाईंदो, कीअं हूंदो उहो। मिसाल तौरु आउं जेकॾहिं कहाणी लिखां पियो त मुंहिंजो ई को घड़ियल किरदारु अची साम्हूं सोफ़ा ते वेही रहे ऐं मूंसां कचहरी करणु लॻे त असांजी कचहरी पाण में कहिड़ी हूंदी ऐं हू मूंखे छा चवंदो, आउं हुनखे कहिड़ा जवाब ॾींदुसि। उतां खां मूंखे इहो आइडिया आयो त पाछोलो जे पाछो जेको आहे कीअं माण्हू सां गॾु हूंदो आहे त अहिड़ी का शइ लिखिजे। पोइ ईअं मूं इहा कहाणी लिखी। सही। अच्छा, जीअं त पाण उथंदे साईं ॿुधायोसीं त कीअं अदब लिटरेचर जेको आहे उहो सदाईं हुन रेज़िस्ट कयो आहे, हुन में मुज़ाहिमत रही आहे अदब में। हिन किताब में बि हिकिड़ी कहाणी आहे हाकिम जो उनवान सां। हाणे हिन में इहा बि वॾी क्रिएटिविटी आहे त तव्हां तारीख़ी किरदारु खणी अचो। हाणे हिन में अख़्तर लतीफ़ खणी आयो आहे, माणक जो किरदारु खणी आयो आहे, कालीदास जो किरदारु खणी आयो आहे, ॿियो चार्ली जो किरदारु आहे। इन्हनि चइनी किरदारनि खे खणी ऐं हिकु कहाणी जोड़ी आहे। हुन ऐं ॾाढे पंहिंजे गाणीटे में मज़बूत कहाणी आहे। ऐं जहिड़े नमूने सां कालीदास, माणक ऐं लतीफ़ जी पाण में गुफ़्तगू आहे त जिन बि रॉबिन शंकर बाल जो किताबु पढ़ियो हूंदो दोज़खनामा, त हुन में जेका ग़ालिब जी गुफ़्तगू आहे मंटो सां, त उहो तव्हांखे यादि अची वेंदी त कीअं
अख़्तर हिनखे उन नमूने सां खणी आयो आहे। सो हाणे इहो अख़्तर खां पुछंदासीं त हिन में जेका मूंखे थोरो फ्लॉ नज़र आयो उहो इहो हो कहाणीअ में त जॾहिं हू गिरफ़्तार थी था वञनि टई ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करण वारियूं जेके क़ुवतूं आहिनि उहे ज़ाहिर आहे असांखे ख़बर आहे त ब्लैक विगो में केरु ईंदो आहे। सो उहे क़ुवतूं जॾहिं उन्हनि खे खणी थियूं वञनि ऐं पोइ उहो उते मुसलसल चार्ली खे था यादि कनि त शल उहो बची वञे ऐं आख़िर जॾहिं हिन जो इख़्तिताम थिए थो त इहो ई थो थिए त हिननि टिनी खे पकड़ाइण वारो बि चार्ली हूंदो आहे। सो इहो अख़्तर खां पुछंदासीं त हिनखे बार बार रिपीटेशन करण जी ज़रूरत हुई। असल में इन में कहाणी में जी तव्हां हुनजो पस मंज़र ॿुधायो त मूं तारीख़ी किरदार खयां आहिनि ऐं उहे उन्हनि जा असली नाला कोन आहिनि। उहे इन करे त जीअं उहो उन माहौल खां या उन्हनि क़ुवतुनि खां बची सघनि जेके उन्हनि खे नुक़सानु पहुचाए सघनि थियूं या उन्हनि जे पुठियां पियल आहिनि ऐं उन्हनि जा असली नाला किथे बि ज़ाहिर नथा थियनि। एसि ताईं जो चार्ली जो नालो बि असली न आहे। पर इन में जेका तव्हां ॻाल्हि करियो पिया इन जो जवाबु इहो आहे त इन में मूं इहो ॾेखारण जी कोशिशि कई आहे त उहे क़ुवतूं जेके असां ताईं रसाई करणु चाहिनि थियूं उहे केतिरियूं सघारियूं आहिनि, उहे कीअं जेको सो कहिड़े हंधा पेनिट्रेट करे पहुची वञनि थियूं असां ताईं, असीं अणॼाण हूंदा आहियूं। बज़ाहिर असीं असांजा वेझा माण्हू हूंदा आहिनि, दोस्त जे रूप में हूंदा आहिनि, साथी जे रूप में हूंदा आहिनि, मिट माइट जे रूप में हूंदा आहिनि। पर जॾहिं उहे ज़ाहिरी उन्हनि जो हिकिड़ो आहे रूप आहे जेको हिकिड़ो आहे, पर उन जे पुठियां जेको उन्हनि जो रूप आहे उहो ॿियो आहे जेको असां खां लिकल हूंदो आहे। त चार्ली जो किरदारु आहे बिल्कुलु हुननि जे माना सफ़ा ईअं घुलियल मिलियल आहे, उन्हनि सां माना यार वेस आहे, दोस्त आहे। एसि ताईं जो जॾहिं उन खां को मुख़बर पुछे थो तॾहिं बि उनखे अहिड़ा जवाब थो ॾिए त लॻे थो वाह हिन जहिड़ो को हूंदो ई कोन वतन दोस्त वफ़ादार। पर पोइ जॾहिं क्लाइमेक्स में उहो ई माण्हू ज़ाहिर थो थिए जेको उन्हनि जो पंहिंजो ई दोस्त हूंदो आहे। त इन में इहो मूं ॾेखारण जी कोशिशि कई आहे अफ़सानवी अंदाज़ में त असांजे चौधारी या असांजे आसपास जेके माण्हू आहिनि उहे के बि थी सघनि था, उहो कंहिंजो को बि नुमाइंदो थी सघे थो। मतां ईअं सम्झो त हीअ जेकॾहिं अहिड़ी ॿोली पियो ॻाल्हाए थो असांजो सॼण आहे, मतां ईअं सम्झो त जेकॾहिं हू असां सां गॾु वेही चांहि जो कप पीए थो, मानी खाए थो, त उहो बसि असांजो दोस्त आहे। त इन में इहो ई आहे त उहे माण्हू जेके पंहिंजे वतन लाइ, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ॿियनि नालनि सां या कंहिं ॿिए रूप में कमु करणु चाहिनि था ऐं उहे कमु कंदा बि रहनि था, पर तॾहिं बि उहे क़ुवतूं जेके आहिनि उहे उन्हनि ताईं रसाई कनि थियूं, कंहिं न कंहिं रूप में मॉनिटर कनि थियूं। त उहे कीअं उन्हनि खे पोइ पंहिंजे घेरे में आणीनि थियूं। त इहो सॼो उन जो पस मंज़र हो इन कहाणी जो। ऐं इहो आइडिया बि मूंखे जेको आहे ईअं ई किथां का न्यूज़ पढ़ी ईअं आयो हो, उन ते वरी मूं इहा हिकिड़ी कहाणी तयारु कई। न हिन में इहो जेको तव्हां चार्लीअ जो किरदारु तख़लीक़ कयो आहे उहो जहिड़े नमूने सां मज़ाक कंदो आहे उहो ई मज़ाक उहा नज़र थी अचे। ऐं इहो ई कंहिं कामयाबु फिक्शन राइटर जो कमु हूंदो आहे त किरदारनि जी घड़त अहिड़ी हुजे जो उहे किरदार तव्हांखे पननि मां डांस कंदे नज़र अचनि ऐं इहे अचनि था। सो इहा कामयाबु फिक्शन निगार जी ऐं अफ़साना नवीस जी इहा ॻाल्हि आहे। अच्छा, ॿियो हिकिड़ी एको क्लाइमेट ते सूरमे जो उनवान सां बि कहाणी आहे ऐं उहा नओं सूरमो बिल्कुलु। सो इहा बि अख़्तर खां पुछंदासीं त इहो शायदि जो अख़्तर जो बि जेको बैकग्राउंड आहे उहो थरपारकर सां आहे, त उते जेको हिन जीवत सां जेको अन्याय थिए थो त उनखे शायदि उन वेझराईअ सां ॾिठो आहे त उन करे उनखे कलम बंदि करण में ॾाढो कामयाबु थियो आहे। सो इहो अख़्तर खां ॿुधंदासीं। इहो असल में जेका इहा कहाणी नओं सूरमो, मूं सोचियो त का अहिड़ी हिकिड़ी नई शइ लिखिजे जंहिंमें खणी उन किरदार जो नालो खणी सदियूं पुराणो हुजे। मिसाल तौरु इन में रूपले जो किरदारु आहे। ऐं ॿियो जेका तरक़ी जे नाले में जेका तबाही आहे असां वटि, मिसाल तौरु थर में गैस या कोयलो निकिरण खां पोइ, कोयलो ख़ासि तौर ते, उन खां पोइ ॻोठनि जा ॻोठ उते माण्हुनि खे छॾणा पिया, पंहिंजा पड या पंहिंजा जेके असलुको जहिड़ो कर ॻोठ उन्हनि जे लाइ वतन ई हूंदो आहे, उहे उन्हनि खे छॾणा पिया। डिस्प्लेसमेंट वॾे पैमाने ते थी, माहौल जी जेका माहौलियाती तबाही आहे उहा तमामु घणी थी, जंगली जीवत जेका उहो उनखे नुक़सानु पहुतो।
पर उन सां गॾोगॾु ॿियो इहो थियो त हिरणनि जो जेको नसुल आहे जंहिंजे शिकार ते पाबंदी आहे तंहिं हूंदे बि जेको सो उते नाजाइज़ तरीक़े सां हिरणनि जो शिकार अञा ताईं बि थिए पियो ऐं हिरण जेके आहिनि उहे मारींदा आहिनि। त इहा हिकिड़ी ख़बर आई हुई कुझु साल अॻु में तक़रीबन 7-8 हिरण जेके आहिनि शिकार थिया हुआ उहो हिकिड़े ॾींहं में ऐं पोइ उहे माण्हू वरी झलिजी विया हुआ उन्हनि खे झलियो पोइ हिरण उन्हनि वटां बाज़ियाब थिया हुआ पोइ उन्हनि खे वरी उन्हनि दफ़नाए छॾियो। त हिन कहाणी जो पस मंज़र मुंहिंजे लाइ उहा ख़बर रही हुई त मूं पोइ सोचियो त छो न हिकिड़ी इको फिक्शन या क्लाइमेट फिक्शन जे हवाले सां का अहिड़ी शइ लिखिजे जेको इन थर जे सॼे ख़िते जी जेका सा अकासी करे पोइ इहा कहाणी मूं लिखी ऐं इन में रुगो इहो न आहे त को हरणनि जो शिकार थियो ऐं रूपलो उन जो पलान करण लाइ वञे थो पर हिन में तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त उते खूह खोटण जे हवाले सां बि हिकिड़ी रवायत जेका आहे उनखे बि मूं हिन में डिपिक्ट कयो आहे। उहो खूह ॿाधारो जेको रूपले जो पीउ हूंदो आहे ऐं पोइ वरी भिक किरंदी आहे त खूह जे अंदरि ई दॿिजी मरी वेंदो आहे त इन खे मूं ॾेखारियो आहे त उते पाणी जो केॾो वॾो बहिरान हूंदो आहे ऐं माण्हुनि खे जेकॾहिं शादी बि करणी आहे त उन खां उन जा थियण वारा सावरा इहो सवाल पुछंदा आहिनि तव्हां खां खूह केतिरो परे आहे खूह केतिरो वेझो आहे माना खूह जो वेझो हुजणु माना इहो आहे त कुंवार जेका आहे उनखे घणी तकलीफ़ न करणी पवंदी या अव्हां वटि खूह आहे घर में त इहे शयूं ते इहे सवाल जेके आहिनि उतां जी कम्यूनिटी या बिरादरी में सम्झो त उन जी ज़िंदगी जा अहम सवाल हूंदा आहिनि कल्चर जो हिसो आहिनि उन जो त इन ई सॼे इको क्लाइमेट खे खणी मूं इहा नओं सुर मूं लिखी ऐं इन में मज़ामत बि आहे मज़ामत जो अंसर तव्हांखे नज़र ईंदो इन में जंगली जीवत सां जेको उतां जे माण्हुनि जो अथाह प्यार जेको आहे उहो तव्हांखे नज़र ईंदो। मिसाल तौरु कहाणी जी शुरूआत ई हितां खां थी थिए त होॾां हुनखे देवशी खे जेको सो पुटु ॼमे थो हेॾां हरणी जेको आहे बचे खे जनम ॾिए थी ऐं पोइ ॿिन्ही खे जेको आहे थञ उनजी रूपले जी माउ पीआरे थी ॿई वॾा थियनि था उहो उन्हनि जे लाइ गर्भाती हूंदो आहे हिरण जो बच्चो त इन ई सॼे सिलसिले खे नज़र में रखंदे मूं इहा कहाणी लिखी ऐं पोइ आउं सम्झां थो त हिन वक़्तु फिक्शन में जेको क्लाइमेट फिक्शन जो जॉनरा जेको आहे उहो वधीक पॉपुलर थिए पियो ऐं उनखे वधीक जाइ मिले पई नावेल बि उन ते लिखिया पिया वञनि कहाणियूं बि अचनि पियूं त मूं सोचियो त असां सां जॾहिं इहो मसइलो आहे इकोसिस्टम जो ऐं क्लाइमेट जो त उनखे अफ़सानवी रंग में छो नथा ॾेई सघूं। अच्छा ही तव्हांजे किताब खां हटी करे थोरो सवाल था कयूं हाणे तव्हां एॾो मथे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त क्लाइमेट एको क्लाइमेट ते फिक्शन लिखिजे पियो तव्हांखे नज़र अचे थो तव्हां पढ़ियो आहे कंहिंजो हिते सिंधी में असां वटि सर अमर लिगारी जेको आहे उहो इनखे टच कंदो रहियो आहे उन जूं कुझु कहाणियूं आहिनि या उनजो जेको मौखी नाविल आहे जेको पहिरियों उन में बि इहे शयूं आहिनि ऐं कलीम जो हींअर जेको सो ताज़ो अफ़सानो जेको आयो आहे 2-3 ॾींहं अॻु में हुन फेसबुक ते रखियो आहे उहो बि जेको सो क्लाइमेट फिक्शन न जेको हींअर लिखिजे पियो फिक्शन ही त ईअं सम्झो त अटे में लूण जे बराबरि न उहो घटि आहे उहो जेको फिक्शन लिखिजे न उहो जेको धड़ाधड़ अचे पियो हा न उहो ॿिन्ही न आहे ॿिन्ही न हुअणु बराबरि आहे ऐं बल्कि आहे ई कोन ईअं चइजे छो त असांजो जेको तख़लीक़कार आहे शायदि उनजो उन पासे ध्यानु न आहे या उहो इन मसइले खे एतिरो अहम सम्झे एड्रेस ई नथो करणु चाहे जॾहिं त मुंहिंजी जेका कहाणी कच्ची मस्जिद जेका कहाणी आहे 30 मिंट में जेका आहे मुंहिंजे ख़्याल में ॿी या पहिरीं कहाणी आहे उहा बि इन ई सिलसिले में आहे हू बज़ाहिर त उहा खणी हिकिड़ा माण्हू अचनि था पर उहो असल में जेको गुलाबनि जा खेत आहिनि उन्हनि जा या गुलाबनि जा फ़सुल आहिनि या उहो सावक आहे उनखे कीअं अची तबाह कनि था उन सॼे निज़ाम खे उहा बि इन ई पिराए में लिखियलु आहे खणी हू दहशतगर्दी जे हुन अचनि था रूप में या मुला थी अचनि था तबलीगी थी अचनि था पर पोइ सॼे उन ॻोठ जो माहौल जेको आहे उहो हिकिड़ो सुहिणो सुठो सताबो सरसब हूंदो आहे उहो तबाह थी वेंदो आहे पर ज़रूरत आहे इन जी ऐं सम्झां थो त जेकॾहिं तव्हांजे आस पास के भर पासे में अहिड़ा मसइला थियनि पिया जिन जो लाॻापो
तव्हांजे माहौलियत सां आहे त उहो न फ़क़ति जर्नलिज़म में पर उहो फिक्शन में ज़रूरु अचणु अचणु घुरिजे। खपे। ऐं इहो मूं वटि अञा ॿिया बि आइडियाज़ आहिनि इन जे हवाले सां, क्लाइमेट फिक्शन जे हवाले सां, जेके आउं ईंदड़ कहाणी अच्छा, लिखंदुसि। जेकॾहिं अगरि क्लाइमेट फिक्शन न आहे त पोइ हीउ जेको फिक्शन छपिजे पियो इहो कहिड़ो फिक्शन आहे? इहो त तव्हां हिनखे उहो समाजी फिक्शन चई सघो था, जेके समाज में ॿिया मसइला आहिनि, मिसाल तौरु औरतूं लिखनि थियूं कहाणीकाराऊं आहिनि जेके, त उहे वरी औरतुनि जे कुझु इशूज़ हल्कनि फुल्कनि ते लिखनि थियूं, या सोशल रियलिज़म ते को थियो, या रियलिज़म जे हवाले सां थी वियो। बाक़ी एज सच उन्हनि को ख़ासि तौर ते इन क्लाइमेट तव्हांखे मुज़ाहिमत नज़र अचे थी असांजे हींअर नॉवल में? न तव्हांखे तारीख़ नज़र अचे थी असांजे नॉवल में? मज़ामत न आहे, बाक़ी तारीख़ जा टचिस आहिनि। मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं हींअर कलीम जो गुज़िरियल साल नाविल आयो जेको सिंध ना वेंदड़, उन में सॼे विरहाङे जो सॼो पस मंज़र उन में तव्हांखे मिलंदो, अंग्रेज़नि जो दौर नज़र ईंदो तव्हांखे। पर हाणे मसइलो इहो आहे त मज़ामत जेका आहे, इहे त चंद माण्हू थिया न। मिसाल हाणे कलीम बुट आहे, अमर जो तव्हां नालो खयो, ऐं मुनवर सिराज आहे, खाबी अख जो ख्वाब, ऐं रसूल मेमण आहे, अकबर सोमरो आहे। इहे थिया उहे चंद माण्हू। मिसाल हाणे असांजी 7 करोड़ आबादी आहे, 7 करोड़ आबादीअ में इहे 10 माण्हू असां ॿुधाईंदासीं फिक्शन जा आहिनि न। उहो ॾिसो न, उन में त वरी तव्हां हाणे आउं सदाईं इहा ॻाल्हि कंदो आहियां त जॾहिं तव्हां मिसाल तौरु सिंध में हींअर नाविल घणे खां घणो थो लिखे, कहाणी खां वधीक नाविल पियो लिखे, उहो लिखिजे छा थिए थो? मुंहिंजो सवाल इहो आहे त लिखिजे घणो करे इहो ई कैंपस थिए थो। माना उन जा मौज़ू जेके आहिनि उहे घणो करे, या उन जो प्लॉट जेको आहे उहो कैंपस आहे, ठीकु आहे न। ऐं जॾहिं तव्हां उन दायरे खां ॿाहिरि न निकिरंदा त तव्हां ॿियनि मौज़ुनि खे ॻोल्हे न सघंदव न। जॾहिं तव्हांजो मौज़ू हिकिड़े हंधि बीह रहियो आहे, ऐं मौज़ू इन करे बीह रहियो आहे जो उहे ॿियूं शयूं पढ़ण लाइ तयारु कोन्हनि। मिसाल तौरु तव्हांजो मुतालो न आहे, तव्हांजो मुतालो न आहे, तव्हां ॿियूं शयूं पढ़ो ई कोन था, जेकॾहिं दुनिया में छा पियो लिखिजे। शीला टोमी जो हींअर नाविल जेको आहे 2 साल अॻु में जेको आहे वाली, उहो सॼो क्लाइमेट ते आहे, सॼो क्लाइमेट फिक्शन आहे। तव्हां कीअं जंग तबाह थिए थो, कीअं असलूका माण्हू तबाह थियनि था, कीअं उते तरक़ी जे नाले में वाढी थिए थी वणनि जी, ऐं पोइ कीअं उते सभु कुझु बदिलजी थो वञे। माई कीअं पंहिंजी डायरी लिखी उन सॼी नास्टैल्जिया खे बयानु करे थी। त हींअर जॾहिं असां वटि जेको नाविल आहे उहो को एॾो सघारो न आहे। उहो सघारो इन करे न आहे जो मौज़ूआती तौर ते हिकिड़े हंधि बीठल आहे। ॿिया हिकिड़ा नाविल निगार आहिनि जेके तकड़ी शोहरत चाहिनि था, इन करे उहे हिकिड़ा अहिड़नि अजीब टाइटल सां या ध्यानु छिकाईंदड़ टाइटल सां नाविल लिखनि था, पर उन्हनि नाविलनि जो को एॾो असरु न आहे। असरु इन करे न आहे जो हिकिड़ा उहे पंहिंजे तवालत में सफ़ा नंढड़ा आहिनि, माना जेतिरो नाविल हिकिड़ो सुठो थियणु खपे, जेतिरो उन जो हक़ आहे उहो न पियो मिले उनखे। ॿियो इहो आहे त मज़ामत जी जेका तव्हां ॻाल्हि कई, इहो वरी आउं चवंदो आहियां त हर लेखक ते आधारे थो त उहो कहिड़े लाड़े जो आहे। जेकॾहिं उनखे मज़ामती अदब पसंदि ई न आहे त उहो कॾहिं कोन लिखंदो। जेकॾहिं उहो कंहिं सियासी प्रोसेस मां गुज़रियो ई न आहे, जेकॾहिं उन तारीख़ जो मुतालो न आहे कयो, हुनखे कहिड़ी ख़बर आहे त मैक्सिम गोर्की जो मदर छा आहे? हा, मदर छा आहे, या उनखे इहो अंदाज़ो न थींदो त सिंध में छा छा रहियो आहे, सियासी मज़ामत कीअं रही आहे, सियासी तारीख़ खां वांझल माण्हू हूंदो न, वांझल माण्हू हूंदो त उनजो उन ना लाड़ो न हूंदो। पर इहा उन्हनि जी मर्ज़ी आहे छा लिखनि। पर इहो आहे त उन्हनि शयुनि ते ॻाल्हाए सघिजे थो, माण्हू राय ॾेई सघे थो, पसंदि न पसंदि जो इज़हार करणु हिकिड़े लेखक जो, रीडर जो हक़ आहे, उन ते थियणु खपे उहो इज़हार। अच्छा, असां थोरो वरी टॉपिक तां हटी वियासीं, अचूं था वरी वापसी इन्हनि कहाणियुनि ते। हिन में ॿी कहाणी आहे दुनाली जे उनवान सां। हाणे हीअ बि ईअं सम्झो त असांजी रिवायत आहे, ईअं थींदो रहियो आहे त असां हिन में कीअं क़तल कयूं था, ऐं असां कॾहिं बि पंहिंजे नियाणियुनि खे हिकिड़ी इंडिपेंडेंस न आहे ॾिनी। सो अख़्तर खां पुछंदासीं त इहा हिनखे तव्हां कीअं था सम्झो, त इहा का रिवायती कहाणी आहे या हिन में का जिदत आहे? मूं कोशिशि इहा कई त हू आम तौर ते असां वटि सिंधी ड्रामे में या कहाणी में सदाईं औरत जो क़त्ल फॿिजी वेंदो आहे कारे इल्ज़ाम में, या को बि इल्ज़ाम हणी तव्हां औरत खे मारे छॾियो, छो त औरत असां वटि औरत आहे पर इंसान नथी लिखी वञे, जॾहिं त औरत खे पहिरीं इंसान सम्झणु लाज़मी आहे। त दोनाली कहाणी असल में उहो उन ई कारे इल्ज़ाम वारे मामले ते आहे।
पर मूं इन जो क्लाइमेक्स या इन जी पुॼाणी जेका आहे उहा उते कई आहे जॾहिं औरत बजाए मर्द जेको वो बंदूक साफ़ कंदे साफ़ कंदे फायर थिए थो ऐं उहो मरी थो वञे। छो त हिननि जे पुठियां जेको पस मंज़र आहे उहो इहो आहे त हुन जेका हुनजी ज़ाल आहे हमरा जी उनजी धीउ खे उहो मारींदो आहे कारो करे ऐं हू उन ई ॾुख उन ई ग़म में सॼी ज़िंदगी बुरतर जो शिकार आहे उनखे उहे भवाइता ख़्वाब अचनि था पंहिंजी धीअ जा ऐं उनजी शुरूआत बि तव्हां पढ़ी हूंदी त पघिरियल चहिरे जिस्म सां थिए थी। त मूं इन खे हिकिड़ी बजाए जो रवायती एंडिंग ॾियण जे मूं इहा कोशिशि कई त इन खे एंटी क्लाइमेक्स करे या उनजो उबतड़ करे पेश कजे जंहिंमें हिकु औरत जेको आहे पलांद वठणु चाहे थी ऐं पंहिंजो पाण खे बचाइण बि चाहे थी ऐं किथे ज़ाहिर बि न थिए त हू उन जे करे क़तल थियो आहे या उन जे करे मारिजी वियो आहे त उहो मूं हुन में ॾेखारण जी कोशिशि कई आहे त हू पंहिंजी धीउ जो पलान बि करे वञे थी ऐं हुनजी जेका अंदर जी बाहि आहे उहा बि ठरे थी ऐं हिकिड़ो ज़ालिम जेको सो शायदि हिन में डायलॉग बि आहे कहाणीअ में त इहो नांग बि मरे लठ बि बचे। सही। अच्छा, ॿियो हिन में ही जेका कहाणी आहे गुलाब जो पाणी जे उनवान सां इहा कहाणी हिन ते थोरी तव्हां पाण रोशनी हुजो। गुलाब जो पाणी असल में कहाणी जेका आहे उहा तव्हां जे मुताले में रही आहे त उन में इहो आहे त ही इनमें इंसेस्ट जो जेको पाण चऊं त हिकिड़ो माण्हू जी नफ़्सियाती तौर ते हिकिड़ो इंसेस्ट थिए थो माण्हू में उन ई लाड़े ते लिखी आहे मूं जंहिंमें के बि रिश्ता जेके हूंदा आहिनि उहे बिना कंहिं फ़र्क़ जे हिक ॿिए सां जिनसी अमल तौर बि अची वेंदा आहिनि या उहे अट्रैक्ट थियनि था हिक ॿिए ॾांहुं प्यारु थिए थो उन्हनि में त ही गुलाब जो पाणी जेको आहे उहा कहाणी इंसेस्ट जे हवाले सां लिखियमि ऐं ॿियो इन में जंहिंमें तव्हां ॾिठो त उहो नौजवान छोकिरी आहे जेका पंहिंजे भेणोईअ सां ई इश्क में गिरफ़्तार थिए थी ऐं पोइ हू पहिरियों भेरो जॾहिं हुनजे पघर जी बू सूंघे थी हा त ॿार जेको आहे पैदा थियो हा पघर जी बू सूंघे उनखां मुतासिर थिए थी पघर जी बू खां त पोइ हू उनखे अहसासु थिए थो पहिरियों भेरो त मर्द जे पघर जी बू ॾाढी वणंदड़ हूंदी आहे छो त उहो परफ्यूम में पघर गाॾोड़ हिकिड़ी ख़ुशबू ठहे थी पोइ हू उन सां वेझड़ाई थिए थी ॿिन्ही में पाण में ऐं पोइ जॾहिं हू चाहींदी आहे त उहा बू जेका हुन हर वक़्तु सवार रहे परफ्यूम मूवीअ जो त उन में उहो जेको सो सवार रहे पोइ छा थो थिए त हू उन जो हिकिड़ो अर्क कढी उन जी शर्ट जो ऐं उहो उन मां गुलाब जे पाणी में मिलाए पोइ पी छॾींदी आहे जॾहिं उनखे ॿार थिए थो त पोइ उन में उहा साॻी ख़ुशबू उन ई मर्द जी अची वेंदी आहे जेका जंहिंजे लाइ उहा दीवानी हूंदी आहे त इन में मूं थोरो इंसेस्ट वारो जेको एलिमेंट आहे उहो इन में पेश थोरो वधीक स्ट्रॉन्ग आहे। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां हिकिड़ी रीडिंग ॾींदा आहियो कंहिं कहाणीअ खे उहा तव्हांखे सम्झ में न ईंदी आहे वरी तव्हां हुनखे ॿियो भेरो ॾींदा आहियो हुनजे बावजूदि तव्हांखे सम्झ में न ईंदी आहे। हाणे हिन कहाणीअ जो या त उनवान अहिड़ो आहे जो मूंखे सम्झ में कोन आई सो अख़्तर खां पुछूं था त इहा कहाणी कीअं आहे। मूं हिनखे ॿ रीडिंग्स ॾिनियूं पर मूंखे न आई सम्झ में। वरियल जी ग़ैबात जो उनवान सां आहे कहाणी सो इहो तव्हां ॿुधायो त छा आहे। वरियल जी ग़ैबात असल में वरियल मुंहिंजो हिकिड़ो मुस्तक़िल किरदारु आहे। वरियल जेको मुंहिंजो इन खां अॻु कहाणियुनि जो किताबु आहे 30 मिंट उन में उन जे नाले सां कहाणी आहे वरियल जो विहांउ जंहिंमें वरियल विहांउ करणु चाहे थो पर उहो सदाईं मुलतवी थींदो रहंदो आहे कंहिं न कंहिं रुकावट जे करे ऐं कॾहिं उनजी ॾाॾी गुज़ारे वेंदी आहे कॾहिं जेको सो पुफी बीमार थी पवंदी आहे कॾहिं को ॿियो बहरहाल का न का हचा अची वेंदी आहे पर बहरहाल हमरा घोड़े चढ़ंदो आहे मोड़ ॿधंदो आहे उन में सो ही जेको वरियल उहो ई साॻियो किरदारु आहे पर हिन में वरी इहो आहे जो जॾहिं वरियल खे उन्हनि जी घरवारी कावड़ जी माना हली वेंदी आहे हू इन ते ज़ोर ॾींदासीं असीं ॿारहड़ी मां लॾे शहर वियूं हली त हू चवंदा न हिते सही आहियूं पाण ऐं आऊं नथो हलणु चाहियां शहर त हू बहरहाल माई कावड़ जी पेके हली वेंदी आहे पोइ ही अकेलाई जो शिकार थींदो आहे ऐं दोस्तनि सां मिलणु छॾे ॾींदो आहे पर दोस्तनि खे इहो थींदो आहे त हिनखे ग़ैबात जेका आहे उहा चढ़ी वई आहे हाणे ही कंहिंसां जेको सो मेल जोल नथो रखे माई छॾे वई आहे पाण पियो ॻाल्हाईंदो आहे अलाए छा पियो चवंदो आहे पोइ दोस्त फ़ैसिलो कंदा आहिनि त कंहिं पीर वटि वठी हलिजे जिते जेको आहे हिन खे पीणो बीणो रखाए ऐं ग़ैबात कढाइजे
पर हू नॉर्मल माण्हू हूंदो आहे, हू बसि मसइलो हुन सां घरू हूंदो बस आहे, सोशलाइज न थियण socialize चाहिंदो न थियणु चाहींदो आहे। आहे। पोइ दोस्तनि खे ज़ोरी बहरहाल बहानो करे पीर वटि वठी वेंदा आहिनि, उते ही हुनजो जिन बिन कढण जी कोशिशि कंदो आहे त ही पीर ते हमलो करे हुनखे तशदुद कंदो आहे, मारींदो आहे हेॾां होॾां, त पीर ॻोठां भॼी जान छॾाईंदो आहे बहरहाल। पोइ ही जॾहिं हुनखां जा पुछंदा आहिनि दोस्त ही छा, त हू चवंदा ॿुधाईंदा आहिनि यार आउं हाणे अव्हां साम्हूं मिलणु छॾे वञु मतिलबु इहो कोन्हे, मूंखे जिन अची वियो आहे, का ग़ैबात मूंखे वकोड़े वई आहे, पर ही मसइलो थी वियो अव्हांजी भाॼाई जे करे, इन करे थोरो आउं डिप्रेशन में हुउसि ऐं ॿियो अहिड़ो को मसइलो कोन्हे। पोइ ही वापसि ईंदा आहिनि ऐं वापसि अचण खां पोइ छा थींदो आहे, जो माई बि हुनजी जेको सो वापसि अची वेंदी आहे, त इनखे मूं हैप्पी एंडिंग रखी आहे हुनजी। पोइ हुन में इहो ई चवंदो आहे त वक़्तु जेको सो आहे वरियल जी घरवारी वराई ऐं पीर खे बजायो। सही, माना हिन में कूड़ा पीर जेके थियनि था ऐं कीअं माण्हुनि खे पंहिंजे वकड़ में आणे जेको पैसा कमाइनि था उन्हनि ते आहे। पोइ वरियल मुंहिंजो मुस्तक़िल किरदारु आहे, उहो वरी ईंदड़ कहाणियुनि में तव्हांखे नज़र ईंदो। सही, माना इहो हिन में जेको ग़ैबात जो आहे इहो हिन जो तालुक कोई कोन्हे। इहो सही आहे। अच्छा, महिरबानी अख़्तर, तव्हां वक़्तु कढियो ऐं तव्हांजे जेके बि कहाणियूं हुयूं उन्हनि में कुझु शायदि कहाणियूं रहिजी बि हुयूं असां खां, सो मुमकिन आहे त असां वरी तव्हांजो ॿियो नओं ईंदड़ किताबु हुन सां वरी हिननि कहाणियुनि खे वरी असां आणियूं पंहिंजे तस्करे हेठि। सो हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।